ओम शांति। ज्ञान चंद्रमा ज्ञान सितारनि जी रिमझिम 2:78 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सभी लवली और लकी ॿारनि खे ॾिसंदे हुए हर्षित था थियनि। हर हिक जे मस्तक ते तक़दीर जो सितारो चमकंदो ॾेखारे में ॾिए थो। साकारी सृष्टि जी आत्मायूं आकाश जी तरफ़ ॾिसंदियूं आहिनि ऐं आकाश खां बि परे रहण वारो बाबा साकारी सृष्टि में असां धरती जे सितारनि खे ॾिसणा आहिनि। असां केरु आहियूं? हिन धरती जा सितारा। दुनिया में माण्हू मथे ॾिसंदा आहिनि न। बाबा चवनि था कि मां हिन दुनिया जा सितारा ॾिसण आयो आहियां। जीअं चंद्रमा सां गॾु सितारा जी रिमझिम अति सुंदर लॻंदी आहे न, उहा ई ब्रह्मा चंद्रमा ॿार अर्थात सितारनि सां ई सजदो आहे। ब्रह्मा बाबा ॿारनि सां गॾु ई सजदा आहिनि। मां जो स्नेह ॿारनि सां ज़्यादा हूंदो आहे या ॿारनि जो मां सां ज़्यादा हूंदो आहे, त ब्रह्मा जो ज़्यादा आहे या ब्राह्मणनि जो ज़्यादा स्नेह आहे? कंहिंजो ज़्यादा स्नेह आहे? बाबा पुछनि था कंहिंजो ज़्यादा स्नेह आहे? ॿार खेल में बिज़ी हूंदा आहिनि त माउ खे भुलिजी वेंदा आहिनि। माता जी ममता ॿारनि खे यादि दिलाईंदी आहे। ईअं बि अगरि स्नेह न हुजे हा त ॿारनि खे प्राप्ति बि न थिए। त चेक करो असांखे ब्रह्मा मां सां स्नेह आहे न? असांखे त ख़ैर ज्ञान सम्झ में अची वियो न। कई माण्हू त जेका ज्ञानी हूंदा आहिनि त उहो त ब्रह्मा बाबा खे शुरू में जेसि ताईं सम्झनि न, असां त सम्झी विया आहियूं कि शिव बाप असांजो बाप आहे ऐं ब्रह्मा असांजी माउ आहे। त ब्रह्मा बाबा खे माउ जे संबंध में कॾहिं अनुभव कयो आहे? शिव बाप असांजो पीउ आहे। जी ॾिसो घर में माउ पीउ सां ॿार कीअं रहंदा आहिनि, उअं ई असांखे शिव बाप ऐं ब्रह्मा मां सां रहणो आहे, तॾहिं असां अॻियां वधी सघंदा आहियूं। जीअं लौकिक में माउ पीउ जे अॻियां जेका सिंसियर सुठा ॿार हूंदा आहिनि उहे माउ पीउ जे अॻियां कीअं रहंदा आहिनि? उन्हनि जी हर आज्ञा मञंदा, उन्हनि जी मदद कंदा, उन्हनि सां कीअं ॻाल्हाईंदा। उहो ई असांखे शिव बाप ऐं ब्रह्मा मां सां संबंध रखणो आहे, तॾहिं प्राप्ति थींदी। अॼु अमृत वेले विशेष हिन समय जे मधुबन जी संगठित आत्मायूं बाप जी यादि सां साथ साथ ब्रह्मा मां जी यादि में ज़्यादा हुयूं। अमृत वेलो उन ॾींहुं बाबा ॾिठो हुने कि ॿार ब्रह्मा मां जी यादि में ज़्यादा हुया। अॼु वतन में बि बाप सूर्य गुप्त हुयो, लेकिन चंद्रमा अर्थात ब्रह्मा वॾी मां ब्राह्मण ॿार या सितारनि सां गॾु मिलन मनाइण में लवलीन हुया। अॼु वतन में छा दृश्य ॾिठो बाबा? माता पिता ऐं ॿार जी रोह रिहान सदा हलंदी आहे, लेकिन अॼु हुई माता पिता जी। अॼु शिव बाप ऐं ब्रह्मा मां जी रूह रिहान हले पई। छा हले पई? अॼु अमृत वेले ब्रह्मा ब्राह्मणनि जे स्नेह में विशेष हुया। छो जी मधुबन जो ब्रह्मा जी साकार रूप में कर्म भूमि, सेवा भूमि या माँ बाप ॿिन्ही रूप सां साकार रूप में ॿारनि जी मिलन भूमि आहे। ईअं स्वयं तन ऐं मन द्वारा सजाई हुई अहिड़ी भूमि ते रिमझिम ॾिसी अॼु ब्रह्मा बाप या माँ के साकार रूप में साकार सृष्टि जी विशेष यादि आई। अॼु ब्रह्मा बाबा खे जॾहिं उन ॾींहुं बाबा मुरली हलाई न, त उन ॾींहुं बाबा चवनि था ॾिसो मधुबन जेकी भूमि आहे हुन में शिव बाप ब्रह्मा माँ जी तन में अची करे हर कम साकार में करे ॾेखारियो अथई। कीअं मुरली हलाइबी आहे, कीअं टोली ॾिबी आहे,
कीअं भंडारे में कमु कबो आहे, कीअं ॿारनि सां मिलबो आहे, कीअं सभिनि जी देखभाल कबी आहे, कीअं खेती कबी आहे, कीअं ॿियूं सेवायूं कबियूं आहिनि, पत्र लिखणु, इहा करणु, प्रोग्राम ठाहिणु, इहे सभु शिव बाबा ब्रह्मा मां जे तन में अची करे प्रैक्टिकल करे ॾेखारियो अथई। त जेकी मधुबन आहे उहा शिव बाबा ऐं ब्रह्मा मां जी भई ॿिन्हिनि जी वैसे बाबा त चवनि था ब्रह्मा जी साकार रूप में कर्म भूमि सेवा भूमि है, या माँ बाप ॿिन्हिनि रूप सां साकार रूप में ॿारनि जी मिलन भूमि है न। ब्रह्मा माँ भी आहे, ब्रह्मा बाबा भी आहे, बाप भी आहे। जॾहिं शिव बाप ब्रह्मा माँ में ईंदा आहिनि त ब्रह्मासन जी माँ थी वेंदी आहे। जॾहिं ईअं ई ब्रह्मा बाबा मिलंदा हुया त ब्रह्मासन जो अलौकिक बाबा थी वेंदो हुयो। त ईअं स्वयं द्वारा तन ऐं मन द्वारा सजाई हुई अहिड़ी भूमि ते रिमझिम ॾिसी करे छोजी जॾहिं बाप दादा मिलन थींदो आहे त सभु ॿार ईंदा आहिनि न, त ब्रह्मा माँ खे ब्रह्मा बाप या माँ खे साकार रूप में साकार सृष्टि जी विशेष यादि आई। ब्रह्मा बाबा चवनि पिया चंद्रमा जो सितारनि सां हिकु समान रूप सां मिलण में अञा ताईं केतिरो समय आहे। पोइ ब्रह्मा बाबा पुछनि पिया शिव बाबा खां कि अञा केतिरो समय आहे उहो मिलन चंद्रमा जो सितारनि सां हिकु समान रूप में मिलण जो, अर्थात व्यक्त ऐं अव्यक्त जो मिलन केसि ताईं थींदो वञे। त उत्तर छा मिलियो? शिव बाप चई जेसि ताईं जॾहिं मां चईंदी कि सभु एवर रेडी आहिनि, हिन करे ब्रह्मा मां परिक्रमा लॻाइण निकिती मां थी वई न। चारों ओर जो चक्कर लॻाईंदे हर ब्राह्मणनि जी रूहानियत ॾिसंदा रहिया ब्रह्मा मां। चक्कर लॻाइण खां पोइ वतन में जॾहिं रूह रियान थी त ब्रह्मा बाबा चई मुंहिंजा ॿार लक्ष्य में नंबर 1 आहिनि। सभिनि जे अंदरि समय जो इंतज़ारु आहे, समय ते तयारु थी वेंदासीं। बाबा चई राजधानी तयारु थी वई आहे। त ब्रह्मा बाबा ॾिठई भई सभु ॿार चईंदा न हा असां, लेकिन असांखे मन में छा हुजे मूंखे हाणे तयारु थियणो। जे कई ॿार ज़िद कंदा आहिनि न मूंखे त हाणे चीज़ खपे, उहो ई असां में अगरि असां पंहिंजे में कोई बि कमी कमज़ोरी अनुभव करूं था, ॾिसूं था मुंहिंजी आदत आहे। अॼु त बाबा सुबुह जो केॾो चई कि पहिरियों त बाबा चईंदा हुया कि असांखे छी ख़्यालात ईंदा कर्म में न करिणो। अस त बाबा चई ख़्यालात बि असांखे सजा कराईंदा, सजा जे निमित ठाहींदा। मतिलबु हाणे असांखे अहिड़ा ख़्यालात बि न अचणा खपनि, विकार बुराइनि जा, सभु प्रकार जे विकारनि जा, कमी कमज़ोरियुनि जा, पुराणे दुख परेशानियुनि जी ॻाल्हियुनि जा संकल्प बि न अचणा खपनि। हिकदमि असांजी स्थिति कीअं थी वञे अविद्या वारी, विकार बुराई कमी कमज़ोरी पुराणी दुख जी ॻाल्हियूं हिन ईअं कई न कई हुनजी असांखे पतो ई न हुजे, भुलिजी वञो हिकदमि भुलिजी वञो। कोई बि छी संकल्प छा थींदो आहे इहे सभु असांखे पतो ई न आहे। सिर्फ़ु इहे ई संकल्प रखो मां निराकार आत्मा साकारी फ़रिश्तो, निराकार रूप में मां आत्मा सितारो आहियां ऐं साकार में फ़रिश्तो आहियां। बसि ॿियो कोई संकल्प न हुजणो खपे। शिव बाप त यादि हुजणो ई खपे। त ब्रह्मा बाबा चई कि मुंहिंजे ॿारनि जो लक्ष्य ॾाढो सुठो आहे ऐं सोचनि था असां समय ते तयारु थी वेंदासीं। न असां में जेकी बि कमी कमज़ोरी आहे न उनखे असां ईअं संकल्प करूं कि हाणे ख़तमु थी वञे। बाबा मां अगरि तव्हां हुन समय योग नथा लॻाए सघो त संकल्प करो बाबा मूं में इहा कमज़ोरी आहे, इहा हाणे ख़तमु थी वञे। मां तव्हांखे यादि थी कयां
तो जॾहिं समय मिले उते वेही करे योग लगाए ऐं हुन कमी कमज़ोरी खे ख़तमु करण लाइ योग लॻायो। 5-10 मिंट ख़ुदि जे लाइ लॻायो, बाक़ी ॿियनि जे लाइ लॻायो, विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ लॻायो। या ये संकल्प करो कि विश्व सभिनि आत्माउनि जी ये संकल्प, ये बुरो संकल्प, ये बुरी आदत ख़त्म थी वञे। अगर तव्हांखे पंहिंजे में कोई अनुभव थिए थी न कमी कमज़ोरी, तो संकल्प करो सभिनि मां ये ख़त्म थी थींदी वञे ऐं बाबा खे यादि करो। उन ॾींहं जो उहो ॻाल्हि ख़त्मु। ईअं असांखे सदा एवर रेडी रहणो आहे। बाबा चई राजधानी तयारु थी वई। शिव बाबा पुछियईं ब्रह्मा बाबा खां। ब्रह्मा बाबा अॼु ब्रह्मण ॿारनि जी तरफ़ वठनि पिया। ब्रह्मा बाबा चई 16,108 जी माला त तयारु आहे। ये बाबा 78 में चयो अथई। बाबा चई 16,108 जी माला त तयारु आहे। ब्राह्मणनि जी संख्या केतिरी आहे? छा 50,000 आहे? हाणे त केॾी थी वेंदी? 50,000 मां 16,108 न निकिरंदा। मणका तयारु आहिनि, लेकिन नंबरवार पिरोइण जे लाइ लास्ट सेकेंड बि अञा रहियल आहे। मणका फिक्स थी वञनि, जगह फिक्स न थी आहे। ब्रह्मा बाबा चई कि 16,108 आत्मायूं त रेडी थी वियूं आहिनि, लेकिन उन्हनि खे कहिड़ी जगह ते रखिणो आहे उहो फिक्स न आहिनि। जगह में लास्ट सो फास्ट थी सघंदो आहे। अॼु ब्रह्मा 16,108 मणका अर्थात सभी सहयोगी आत्माउनि जी तकदीर जी लकीर फाइनल करे ॾिनी। उन समय 78 में बाबा फाइनल करे ॾिनी। हिन कारण भाग्य विदाता, भाग्य बाटण वारो ब्रह्मा खे ई चइबो। ऐं यादगार रूप में भी जन्म पत्री जन्म दिवस ते या नाम संस्कारनि ते ब्राह्मण ही जन्म पत्री ठाहींदा आहिनि। छो त ब्रह्मा बाबा ही फाइनल कंदा आहिनि केरु कहिड़े नंबर ते ईंदो। शिव बाप त पढ़ाईंदा आहिनि, लेकिन ब्रह्मा मां ही फाइनल कंदी आहे मुंहिंजो कहिड़ो ॿार कहिड़े नंबर ते ईंदो। हिन जे कारण ब्राह्मणनि खां जन्म पत्री ठाहिराइबी आहे। त ब्रह्मा मां 16,108 मणकनि जी निश्चित तकदीर ॿुधाई। तव्हां सभु त उन्हनि में आहियो न। अॼु विशेष ब्रह्मा द्वारा विदेश या देश ॿिन्हिनि तरफ़ जा ॿारनि जी महिमा जा गुण थियनि पिया। जीअं आदि में आए उहे ॿारनि जे भाग्य जी महिमा आहे, उहा ही अव्यक्त रूप में पालना वठण वारा नए ॿारनि जी भी एतिरी ही महिमा आहे। जीअं आदि में कोई प्रैक्टिकल जीवन जो प्रभाव न हुयो या सिर्फ़ हिकु बाप जो स्नेह ही प्रमाण हुयो। भविष्य में छा थियणो आहे ये कुछ भी स्पष्ट न हुयो, सभु गुप्त हुयो। आदि में जॾहिं शुरू में बाबा आया त प्रैक्टिकल जीवन जो मतलब सिर्फ़ हिकु बाप जो ही स्नेह हुयो न, कुछ ॿियो थोड़ी पतो हुयो ये संस्था एॾी अॻियां निकिरी वेंदी। अॼुकल्ह हाणे त ॾिसो पूरे विश्व में फैलियल आहे। त भविष्य छा थियणो आहे ये कुछ भी स्पष्ट न हुयो, गुप्त हुयो। लेकिन आत्मायूं क्षमा ते पूरियूं पतंग हुयूं। इहे ही नया ॿारनि जे अॻियां अनेक जीवन जे प्रमाण आहिनि। लेकिन पहिरियों त कुछ भी न हुयो। हाणे त असांजे लाइ केॾा एग्ज़ाम्पल आहिनि न। आदि मध्य अंत स्पष्ट आहे न। हाणे कोई भी नयो अचे त हुनखे सॼो ज्ञान सॼो सभु कुछ सभु स्पष्ट ॿुधाए सघंदा आहियूं। पहिरियों त शिव बाबा खे भी वॾो चईंदा हुया, निराकार रूप त पोइ निकितो। पहिरियों ज्ञान एॾो स्पष्ट न हुयो, हाणे त सभु स्पष्ट आहे। त बाबा चवनि था कि हाणे ईअं ई नया ॿारनि जे अॻियां अनेक जीवन जा प्रमाण आहिनि। आदि मध्य अंत स्पष्ट आहे। 84 जन्मनि जी जन्म पत्री स्पष्ट आहे न। त पुरुषार्थ और प्रारब्ध ॿई ही स्पष्ट आहिनि, लेकिन बाप अव्यक्त थी वियो। पहिरियों बाबा साकार में हुयो,
जीअं जीअं बाबा अव्यक्त थिया हूअं हूअं ज्ञान जी स्पष्टता बि थींदी हुई। अव्यक्त मुरली ॿुधण सां छा थींदी आहे, ज्ञान जल्दी सम्झ में अची वेंदो। बाप जी पालना अव्यक्त रूप में हूंदे हुए भी व्यक्त रूप जो अनुभव कराईंदी आहे। अव्यक्त खे अव्यक्त अनुभव करण, समीप ऐं साथ जो अनुभव करण, ये कमाल नए ॿारनि जी आहे। बाबा चवनि था व्यक्त खे अव्यक्त अनुभव करण, व्यक्त खे अव्यक्त अनुभव करण, समीप ऐं साथ जो अनुभव करण, ये कमाल नए ॿारनि जी आहे। जीअं आदि जे ॿारनि जी कमाल आहे, उअं ई लास्ट सो फास्ट वञण जी बि कमाल आहे। अहिड़ी कमाल जा गुणगान करनि पिया ब्रह्मा बाबा। पहिरियों त बाबा शिव बाबा साकार में हुया, लेकिन अव्यक्त बाबा खे अव्यक्त वतन में अव्यक्त रूप में अनुभव करण लाइ असांखे बुद्धि जो कमु वठिणो पवंदो। त हिन करे बुद्धि जी कमाल आहे न ॿारनि जी। अहिड़ी कमाल जा गुणगान ॿार करनि पिया। ॿुधायो अॼु जी रोह रियान बाबा ॿुधाइनि पिया। उलाना जी मालायूं बि ख़ूब हुयूं। जे उलाना जी मालायूं ब्रह्मा खे स्नेह रूप में ठाहे छॾी। ॿुधायो न कि अॼु ब्रह्मा विशेष ॿारनि जी स्नेह में समायल हुयो। स्नेह जी मूर्त हूंदे हुए भी ड्रामा जी सीट ते सेट हुया। ब्रह्मा बाबा स्नेह जी मूर्त हूंदे हुए भी ड्रामा जी सीट ते सेट हुया, इन करे स्नेह खे बि समाए छॾियईं। तव्हां माण्हू बि सागर जा ॿार समान आहियो न, ॾेखायो बि आहे, ॾेखारे बि सघंदा आहियो, समाए बि सघंदा आहियो। त इहे समाइण मतिलबु ब्रह्मा बाबा स्नेह त आहे ॿारनि सां, लेकिन समाए छॾियईं। उहो ई बाबा चवनि था असांखे दुनिया में रहंदे हुए बि असांखे बि स्नेह खे समाइण अचिणो खपे। मर्ज ऐं इमर्ज करणु सुठी रीति अचिणो खपे। छो जी असां आहियूं ई हीरो पाटदारी। काथे के गुण खे शक्ति खे इमर्ज करिणो आहे, काथे के गुण ऐं शक्ति खे मर्ज करिणो आहे, इहे असांखे अचिणो खपे। काथे सहन शक्ति ॾेखारणी आहे, काथे समाइण जी शक्ति, काथे कहिड़ो गुण, काथे कहिड़ी शक्ति, काथे छा इमर्ज करिणो आहे, छा मर्ज ई अचिणो खपे। जॾहिं चाहे जहिड़ो चाहे ओड़ो रूप धारण सां करे सघूं, अर्थात पाठ वॼाए सघूं। अच्छा अहिड़ा सदा स्नेही सर्व शक्तियुनि सां संपन्न, अर्थात अति प्यारा अति न्यारा। अहिड़ा सदा स्नेही ॿार सर्व शक्तियुनि सां संपन्न, अति प्यारा अति न्यारा, सदैव पंहिंजी की तक़दीर जे चमकते हुए सितारे, सदैव पंहिंजी तक़दीर जे चमकते हुए सितारे खे ॾिसण वारा, सर्वश्रेष्ठ तक़दीरवान, वर्तमान ऐं भविष्य तख्त नशीन, वर्तमान भ्रुकुटी तख्त नशीन, बाप दादा जे दिल तख्त नशीन, और भविष्य में विश्व राज्य जी तख्त नशीन। त वर्तमान और भविष्य तख्त नशीन अहिड़ा पद्मा पदम पति सेकंड में स्वयं खे या सर्व खे परिवर्तन करण वारा विश्व कल्याणकारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। दीदी जी सां गॾु बाबा चवनि था अॼु अमृत वेले ब्रह्मा जो विशेष आत्माउनि जी तक़दीर जी लकीर फाइनल कई। उन में फाइनल कहिड़ा रत्न हूंदा? 8 रत्न फाइनल हूंदा। माँ बाप वटि त निश्चित आहे न, बाक़ी स्टेज ते प्रसिद्ध करिणो आहे। बाप वटि 108 जी 108 ही निश्चित आहिनि। छो? बाप वटि भविष्य बि अहिड़ो ई क्लियर आहे जीअं वर्तमान आहे। अनन्य ॿारनि वटि बि भविष्य ईअं ई स्पष्ट थींदो वेंदो। छो जी बाप सां गॾु सर्व कार्य में समीप ऐं सहयोगी आहियूं न,
असांजो बुद्धि योग जेतिरो बाबा सां लॻल हूंदो न ओतिरो असांखे भविष्य ओतिरो ई स्पष्ट हूंदो जेतिरो वर्तमान आहे। त अष्टरत्न चीफ जस्टिस आहिनि। अष्टरत्न केरु हूंदा? चीफ जस्टिस। जस्टिस जी जजमेंट हा या ना जी फाइनल थींदी। शिव बाप त प्रेसिडेंट आहे, लेकिन ॿार केरु आहिनि? हुन मां बि 8 केरु आहिनि? चीफ जस्टिस। जजमेंट ॿारनि जी आहे। चीफ जस्टिस जी जजमेंट सदा यथार्थ हूंदी आहे न। चीफ जस्टिस जे मथां जस्टिस जे मथां चीफ जस्टिस हा या ना करे सघंदो आहे, लेकिन चीफ जस्टिस जे जजमेंट में जी ॾाढी वैल्यू हूंदी आहे। हिन करे जेसि ताईं भविष्य बि वर्तमान जे समान स्पष्ट न आहे त जजमेंट यथार्थ न ॾेई सघंदा आहियूं असां। वर्तमान बाबा चवनि था जेसि ताईं भविष्य बि वर्तमान जे समान स्पष्ट न आहे त जजमेंट यथार्थ कीअं ॾींदासीं। वर्तमान और भविष्य जी समानता इनखे ई बाप समान चइबो आहे। वर्तमान और भविष्य जी समानता इनखे ई बाप समान चइबो आहे। जॾहिं असांखे स्पष्ट थी वेंदो न वर्तमान और भविष्य, तॾहिं असां बाप समान थी वेंदासीं। अहिड़ी स्टेज अनुभव में लाई आहे। अॼु साकार रूप में यादि कयो या अव्यक्त रूप में। सितारनि खे ॾिसी चंद्रमा यादि ईंदो आहे न, इन करे ब्रह्मा बाबा बि यादि कई ॿारनि खे। अच्छा, पार्टियुनि सां मुलाक़ात। गुजरात विशेष लास्ट फास्ट वञण जो गुजरात खे वरदान मिलल आहे। उन समय गुजरात जा ॿार आया हूंदा। गुजरात वारनि खे नशो रहंदो आहे कि ड्रामानुसार सां आत्माउनि खे विशेष भाग्य आहे। जीअं स्थान जे हिसाब सां गुजरात मधुबन जे काफ़ी समीप आहे न, ईअं ई पुरुषार्थ में समीपता लाइण जो स्वतः वरदान भी ड्रामानुसार प्राप्त आहे। छो जी जहिड़ो स्थान जे हिसाब सां समीप आहे, वो ज्ञान जी धारणा जे हिसाब सां धारणा योग्य धरती आहे। गुजरात जा ॿार ॾाढा बाबा जा ठाहींदा आहिनि ऐं पक्का ठाहींदा आहिनि। जीअं धरती सुठी हूंदी आहे त फल जल्दी निकिरंदो न, महिनत घटि ऐं फल ज़्यादा। त गुजरात जी धरनी जो समीप हुजण जो उनखे वरदान आहे। अहिड़े वरदानी आत्मा पुरुषार्थ में केतिरियूं तेज़ आहिनि। धारणा जी सब्जेक्ट में गुजरात प्रदेश जे निवास के लिफ्ट आहे। गुजरातियुनि खे धारणा जे हिसाब सां लिफ्ट आहे। कलयुग जे हिसाब सां अति तमो प्रधान हिसाब सां पोइ बि सुठी चईंदासीं। गुजरात शांत जॻह बि आहे न, सभु कम में ज़्यादा बिज़ी रहंदा आहिनि, इन करे ओतिरो उते न एतिरो तमो प्रधानता न आहे बाक़ी दुनिया जे हिसाब सां। उन समय त न हुयो, हाणे त सभिनि हंधि थी वियो आहे। हिन करे गुजरात खे पंहिंजे ॿिन्ही वरदाननि जी लिफ्ट जी आधार तां फर्स्ट में पहुचणो खपे। त हिकु त बाबा चई कि धरती ॾाढी सुठी आहे, ॿियो पुरुषार्थ जे हिसाब सां, ॿियो बाबा चवनि था अहिड़ी वरदानी आत्माएं पुरुषार्थ में केतिरी तेज़ आहिनि। वरदाननि जो लाभ वठो त हर मुश्किल ॻाल्हि बि सहज थी वेंदी। कोई बि वरदान असांखे बाबा ॾींदा आहिनि न, ख़ुशि आत्मा, तीव्र पुरुषार्थी आत्मा, शक्तिशाली आत्मा। वो रोज़ जो वरदान असांखे स्मृति में रखिणो आहे कि मां संतुष्ट आत्मा आहियां। अगरि असां स्मृति में रखंदासीं तॾहिं असांजी हर मुश्किल ॻाल्हि बि सहज थी वेंदी। स्मृति जो पाणी ॾियणो आहे, बाप जी यादि जो धूप ॾियणी आहे, तॾहिं वो वरदान फलीभूत थींदो। ॾिसण में अति मुश्किल हूंदी आहे ॻाल्हि, लेकिन अति सहज रीति सां हल थी वेंदी। इनखे चइबो आहे पढ़ाई बि रुई समान ठही वेंदी आहे। जॾहिं असां वरदान खे यूज़ कंदा आहियूं, राई पोइ बि सख़्तु हूंदी आहे, रुई नरम ऐं हल्की हूंदी आहे। त ईअं अनुभव कंदा आहियो।
वरदानन के यूज़ करो। अच्छा, ओम शांति। बाबा के याद करो।